अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं सां गॾु साथ निजी न्यूज़ एंकर प्रिया। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। T20 वर्ल्ड कप में शिरकत के हवाले से पाकिस्तान हतमी फ़ैसिलो न करे सघियो। PCB चेयरमैन मोहसिन नकवी जे इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाकात। भारत में थींदड़ T20 वर्ल्ड कप में शिरकत के हवाले से ॻाल्हि ॿोल। मुलाकात में बांग्लादेश टीम के मौक़िफ़ की हिमायत। ICC के ख़त लिखी भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराइण जो फ़ैसिलो। PCB चेयरमैन मोहसिन नकवी चयो आहे त T20 वर्ल्ड कप में शिरकत करण या न करण बाबति फ़ैसिलो अरबा या जुमे जे ॾिहाड़े ते थींदो। वज़ीर आज़म खे ICC जे फ़ैसिले बाबति ब्रीफिंग ॾिनी आहे। पाकिस्तान में व्याज जी शरह 10.5% बरक़रार रहंदी। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। गवर्नर स्टेट बैंक जमील अहमद चयो आहे त मुल्क में व्याज जी शरह 10.5% आहे, जेका 2 महीननि ताईं बरक़रार रहंदी। महांगाई जी शरह 7.4% बरक़रार आहे। एक्सपोर्ट में घटिताई ऐं इम्पोर्ट में इज़ाफ़ो थी रहियो आहे। 2 महीननि अंदरि गुल प्लाज़ा जे मुतासिरनि खे दुकान ठाहे ॾिना वेंदा। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐलान करे छॾियो। कराची चैम्बर जी मदद सां हर दुकानदार जे नुक़सान जो अज़ालो कंदासीं। हिकु मुतासिर ख़ानदान खे 1 करोड़ रुपयनि जो कर्ज़ बि ॾिनो वेंदो। व्याज सिंध हुकूमत भरींदी। गुल प्लाज़ा जी इमारत बि हुकूमत ठाहींदी। कराची में कोरंगी काज़ वे पुल जो इफ़्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त काज़ वे पुल 6 अरब 3 करोड़ रुपयनि जी लागत सां तयारु थी आहे। हाणे कोरंगी कराची शहर सां ॻंढिजी वियो आहे। बरसातुनि दौरान कोरंगीअ जो शहर सां राब्तो गॾिजी वेंदो हो। कराची में सड़ी तबाह थी वियल गुल प्लाज़ा में सर्च ऑपरेशन मुकमल थियण बाद इमारत सील। DC ॾखण जावेद नबी खोसो चयो आहे त 79 लापता माण्हुनि मां 13 माण्हुनि जे वारसनि हिन वक़्त ताईं DNA सैंपल नाहिनि ॾिना। 30 लाशनि जी डेटा हुकूमत ॾांहुं उमाणी वई आहे, जीअं वारसनि खे अदायगियूं थी सघनि। DC ॾखण मुताबिक़ हिन वक़्त ताईं 73 लाश मिलिया आहिनि, जिन मां 23 लाशनि जी सुञाणप मुकमल थी चुकी आहे ऐं मढ़ह वारसनि हवाले करे छॾिया आहिनि। अञा बि कंहिंजो प्यारो लापता आहे त राब्तो करे सघे थो। मुक़ररु वक़्त ताईं राब्तो न कंदड़नि खे लिस्ट मां ख़ारिज कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु खां 29 जनवरी ताईं गॾियल अरब अमारात जो सरकारी दौरो कंदो। आला सतह जो वफ़द बि दौरे दौरान सदर आसिफ अली ज़रदारी सां गॾु हूंदो। पढ़ी खाते तर्जुमान जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी गॾियल अरब अमारात जे क़यादत सां अहम मुलाक़ातूं कंदो। वापार, मुआइशी भाईवारी, दिफ़ा ऐं सिक्योरिटी ताउन ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते ॿिन्ही मुल्कनि जे मौक़िफ़ ते मुशावरत पिणु कई वेंदी। म्यांमार जे परॾेही वज़ीर जे वफ़द समेत इसहाक़ डार सां मुलाक़ात। परॾेही वज़ारत जी ऑफिस पहुचण ते परॾेही वज़ीर पारां महिमान जी आजियां। इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान म्यांमार सां लाॻापनि खे वॾी अहमियत ॾिए थो। म्यांमार सां मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापनि खे हथी वठणु चाहियूं था। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज नई तारीख़ जोड़े छॾी। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 1,91,000 पॉइंटनि जे हद पार करे वियो। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 1,850 पॉइंटनि जो इज़ाफ़ो। सरहद भरिसां ट्रालर जे टक्कर में 2 ॼणा फ़ौत, 1 ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते काज़ी वाह वटि तेज़ रफ़्तार ट्रालर ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी सैलून जे दुकान में काही पियो। हादसे जे नतीजे में मीर मोहम्मद मंगी ऐं अब्दुर्रहमान ताफ़ी मौक़े ते ई फ़ौत थी विया। लाश अस्पताल मुंतक़िल। नवाबशाह वेझो खौफ़नाक हादसो। काज़ी अहमद वासी 3 ॼणा फ़ौत। खैर शाह स्टॉक वटि तेज़ रफ़्तार ट्रक कार ऐं फटे रिक्शा सां टकराइजी वई। हादसे में कार सवार मंठार हाजी खान ऐं सादाम जतोई मौक़े ते ई फ़ौत, 4 ॼणा ज़ख़्मी। उस्ताद जाम अज़ीज़ जखरो क़त्ल केस में 4 जवाबदारनि जी ज़मानत रद्द। 2 गिरफ़्तार। शहदादपुर पुलिस जी हिरासत में फ़ौत थियल उस्ताद जे केस में नामज़द जवाबदारनि जी ज़मानत वारनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणी।
सांगड़ सेशन कोर्ट एडिशनल SHO तनवीर जट ASI गुलशेर चांडियो वॾे मुंशी मुख़्तियार राजपूत ऐं ड्यूटी इंचार्ज अल्ह बचायो पंवर जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण ते जवाबदार अदालत मां फरार। FIA पीछो करे गुलशेर चांडियो ऐं मुख़्तियार राजपूत खे गिरफ़्तार करे वरितो। उमरकोट में नौजवान गलो कपे क़तल। सवें माण्हुनि पारां 7 कलाक लाश रखी ढाणो। अणॼातल जवाबदार नौजवान इस्माइल समेजो जो गलो कपे छॾियो। अस्पताल नियंदे फ़ौत। वाक़े ख़िलाफ़ वारसनि शहरी ऐं समाजी कारकुन रोडनि ते निकिरी आया। शहर में शतरबंद हड़ताल। प्रेस क्लब साम्हूं मक़तूल नौजवान जो लाश रखी धाणो। SSP उज़ैर मेमण पहुतो। कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ 5 ॾींहंनि जी मोहलत तलब। वारसनि जो चवणु आहे त नौजवान खे बेगुनाह क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे। कातिल गिरफ़्तार करे संदसि इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।